जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में अव्हांखे चऊं था भलीकार ऐं जीअं ब्रेक ते वञण वक़्तु अव्हांखे ॿुधायोसीं जॾहिं वापसि ईंदासीं त सिंध जे हिकु अहिड़े किरदार सां अव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं जेको काफ़ी उत्साहींदड़ किरदारु आहे। सो उन सां अव्हांजी मुलाक़ात करायूं था, पर उनखां पहिरियां आउं चाहींदुसि हिकिड़ो नंढिड़ो किस्सो आहे। यकीनन अव्हां सभिनी उहो ज़रूरु ॿुधो बि हूंदो। किस्सो इहो आहे त चवंदा आहिनि त लहंदड़ जेको सिजु आहे सांझी टाणे उन सदा ई हुई त आहे को जेको मूंखां पोइ ही जेका ऊंधा आहे उनखे ख़तमु करण में किरदारु अदा करे ऐं मुंहिंजी वारसी करे। त उन ते हिकिड़ो जेको नंढिड़ो ॾीओ हो उन खेसि जवाबु ॾिनो हो त आउं उनजी कोशिशि ज़रूरु कंदुसि त हिन ऊंधा खे ख़तमु कयां ऐं रोशनी फैलायां। सो ही किस्सो आउं अव्हांखे छो पियो ॿुधायां, उन ते बि ईंदासीं। पर असीं जेकॾहिं सिंध में हींअर तालीम जी सूरत हाल ॾिसूं था त ख़ासि तौर ते जेकॾहिं सरकारी तालीमी इदारनि जी सूरत हाल ॾिसूं था उहा कंहिं एतिरी बहितरु कोन्हे। उते बुनियादी सहूलियतुनि जी खोट आहे ऐं उते जेकॾहिं असीं ॾिसूं था त जेके मुक़ररु थियल उस्ताद आहिनि सॉरी टू से, पर इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे त उन्हनि घणे भाङे उन्हनि जी अक्सरियत उन्हनि उस्तादनि जी आहे जंहिंजो फोकस उन्हनि जी पघार थो हुजे थी, उन्हनि जो प्रमोशन हुजे थो या जेका सियासत थिए थी उन में त उहे असांखे अॻिभरा नज़र अचनि था, पर ॿारनि जी पढ़ाई उन्हनि जो एतिरो फोकस नथी हुजे। छाकाणि त मुख़्तलिफ़ जेके एहतिजाज कराची में बि थींदा आहिनि, मुख़्तलिफ़ उस्तादनि जा जेके मुज़ाहिरा थिया उन्हनि खे कवर मूं पाण ज़ाती हैसियत सां कयो आहे। उन्हनि जा जेके मुतालबा असीं ॾिसंदा आहियूं, किथे बि तालीम जी बहितरी जा मुतालबा जेके आहिनि या शागिर्दनि जा जेके मसइला आहिनि उहे उन में सर फ़हिरिस्त न हूंदा आहिनि। ऐं जेकॾहिं ॾिसूं त पहिरियां ज़िक्र थींदो घोस्ट उस्तादनि जो, बंदि पियल स्कूलनि जो, हाणे काफ़ी उहा बि सूरत हाल बहितरु थी आहे, काफ़ी उस्ताद बि बहितरु थिया आहिनि। पर उन्हनि सहूलियतुनि जे हवाले सां जेकॾहिं असीं अॼु प्रोग्राम में उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं गॾोगॾु जेकॾहिं ॾिसूं त हिन वक़्तु बि वॾो तइदादु आहे ॿारनि जो लखनि में जेके अञा बि स्कूलनि खां जेके ॿाहिरि आहिनि। सो उन्हनि समूरनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सो यकीन जेको मूं किस्सो शुरू में ॿुधायो ऐं हीअ जेका सूरत हाल जंहिं ते आउं ॻाल्हायां पियो अव्हां सम्झी विया हूंदा त असां तालीम जी सूरत हाल ते ई ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं जंहिं नंढिड़े ॾीए जो मूं ज़िक्र कयो त अहिड़ो ई हिकिड़ो ॾीओ जेको आहे उहो रते देरे में रोशन थियो आहे ऐं तालीम जी जेका शमा आहे उनखे हू ॿारनि जी कोशिशि करे पियो ऐं उन्हनि जी जेका महिनत आहे तमामु घटि अरसे में उन जी जेका महिनत आहिनि चवंदा आहिनि त कंहिंजी बि ज़ाया न थींदी आहे। सो उन महिनत जे करे हू ॾे तोड़े परॾे में मशहूरु बि थी विया आहिनि। हू जेको कमु कनि था इंतिहाई साराह जोॻो कमु आहे ऐं असीं बि उन्हनि खे साराहियूं था ऐं असांजी दुआ आहे त हू अञा अॻिते वधनि, तरक़ी माणनि। ताज़ो हैदराबाद में हिकिड़ी तक़रीब थी, उते उन्हनि जे कम खे साराहियो वियो, उन्हनि खे मञता बि मिली ऐं उन्हनि खे एवार्ड ॾिनो वियो। सो आउं ज़िक्र कयां पियो साईं फारूक फरीद अबड़ो साहब जेके आहिनि नौजवान उस्ताद, उन्हनि जो ज़िक्र कयां पियो जंहिंजो टीचिंग जेको एडवांस मेथड उन्हनि अख़्तियार कयो आहे। सो उनखे काफ़ी साराहियो पियो वञे। सो अॼु प्रोग्राम में असीं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। फारूक फरीद अबड़ो साहब, तमामु घणी महिरबानी अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। सो आउं चाहींदुसि त पाण अव्हांजी जेका जर्नी आहे उन ते त ज़रूरु ईंदासीं, पर जेकॾहिं उथंदे ई आउं अव्हां खां इहो सुवालु कयां त इन मुख़्तसिर अरसे में जेको अव्हां हीउ मुनफ़रिद हिकिड़ो तरीक़ो मेथड इस्तेमालु कयो आहे पढ़ाई जो, जंहिं अव्हांखे ॾे तोड़े परॾे में मशहूरु कयो आहे, जॾहिं अव्हां इहो शुरू करणु विया पिए तॾहिं अव्हां इहो सोचियो हो त हीउ जेको मेथड आउं यूज़ कयां पियो उहो मूंखे को एॾो मशहूरु बि कंदो या एतिरो प्यारु मोहबत इज़त ऐं एतिराम मूंखे मिलंदो? जी जी, थैंक यू सो मच नज़ीर सर फॉर योर ब्रिलियंट क्वेश्चन। असल में मुंहिंजो जेको मक़सदु आहे पढ़ाइण जो उहो उन में हिकिड़ी मतिलबु चाह आहे, हिकु त पैशन, ॿियो प्रोफेशन जॾहिं मिलंदो आहे त इंस्पिरेशन ठहंदो आहे। बिल्कुलु मुंहिंजो जीअं मोटो आहे हिकिड़ो, मां सलोगन पढ़ियो हुयो न, सलोगन खे चवंदा आहिनि आई हैव मैनी प्रॉमिसेस टू कीप बिफोर आई स्लीप, यानी कि मूंखे एतिरा सारा खोड़ सारा टास्क आहिनि पूरा करण लाइ ऐं बजाए इन जो इन खां पहिरियां जो मां मरी वञा पर मूंखे इहे माना पूरा करणा आहिनि। इन मां हिकिड़ो मुंहिंजो जेको प्रॉमिस आहे न, उहो प्रॉमिस मुंहिंजो इहो आहे त मां सिंध धरतीअ जे बल्कि पूरे पाकिस्तान जे बचड़नि खे जेके स्कूल्स खां ॿाहिरि आहिनि उन्हनि खे वठी अची जेको आहे स्कूल आणिया। ऐं मुंहिंजो स्लोगन आहे इहो त जेके इन्हनि जे लाइ मूंखे पंहिंजी जेकी ज़ाती पघार या मुंहिंजा वेजिस जेकॾहिं ख़र्च करणा पिया बि मां कंदुसि ऐं कंदो बि आहियां। ऐं इहा ई वजह आहे इन्हनि ॿारनि जो एतिरो शौक़ु जेको आहे सो मतिलबु स्कूल में डेली बेसिस ते अचण जो। अच्छा, ऐं नंबर ॿी ॻाल्हि इहा त ॿारनि जी दिलचस्पी ऐं मुंहिंजे सिर्फ़ु मेथड जे करे आहे। मेथड मुंहिंजो इहो आहे त ॿार जेके आहिनि न एक्टिविटी बेस्ड लर्निंग में तमामु घणो इंट्रस्ट वठंदा आहिनि। मतिलबु ॿार जंहिंजो नालो ई ॿार आहे, ॿार रांदीकनि सां खेॾंदो आहे, ॿार जी उमिरि गेम्स जी हूंदी आहे। हाणे जेकॾहिं हिकिड़ो ॻोठ जेके इन्हनि शयुनि खां महरूम आहिनि, असां जेकॾहिं उन्हनि खे कुझु पॉट्स वग़ैरह गेम में इन्वॉल्व करे उन्हनि खे
इमोशनली माना हिकिड़ो अटैचमेंट करे ऐं उन्हनि खे पढ़ायूं था। मां सम्झां थो त हिन खां वधीक को बहितर तरीक़ो ई कोन्हे जो नंढा नंढा गिफ्ट ॿारनि खे ॾेई ऐं ॿारनि खे स्कूल आणिजे ऐं ॿारनि खे जेको आहे सो क्विज़ कॉम्पिटिशन्स कराए ऐं ॿारनि खे गेम्स कराए। को करिकुलम एक्टिविटीज़ इज़ आल्सो पार्ट ऑफ एजुकेशन। त जीअं हाणे असांजो हिकिड़ो एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर आहे रेस्पेक्टेड सर असांजो सैयद रसूल बख्शा साहब, हिननि जो स्टेडा जो जेको डायरेक्टर आहे, हू हुननि जो एॾो इंतिहा दर्जे जो कमु आहे जंहिंजी का हद न आहे। हाणे हू जेके आहिनि असांखे ट्रेनिंग्स ॾियनि था, हू असांखे जेको आहे सो असांखे इन जे अबाउट ॿुधाइनि था त तव्हां छा कयो छा न कयो, मतिलबु पूरे क़िस्म जा डूज़ एंड डोंट्स असांखे ॿुधाइनि था, असांखे सम्झाइनि था त तव्हां ही कम कयो, इनशाला तव्हां अॻिते असां आहियूं तव्हांखे अॻिते आणण वारा। मतिलबु ऑफिसर लेवल बि असांखे एप्रिशिएट था कनि। जीअं पहिरियां असांजे इंस्पेक्शन थींदियूं हुयूं त इंस्पेक्शन में जॾहिं ऑफिसर्स ईंदा त असांजे दिलनि में माना हरासमेंट हूंदी त इहा साहब था अचनि हाणे छा थींदो। बट हिन दफ़े मां कुझु नई शइ ॾिठी आहे। जीअं असांजो मां तव्हांखे ॿुधायमि स्टेडा जो असांजो जेको एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर आहे सैयद रसूल बख्शा साहब, या असांजी जेकी एनर्जेटिक जेकी असांजी मिनिस्टर साहिबा आहे राना हुसैन साहिबा, एतिरो त कोऑपरेटिव आहिनि, एतिरो त प्यार पिया ॾियनि जो मां सम्झां थो ॼण असां टीचर ऐं स्टूडेंट्स आहियूं ऐं ही असांजा टीचर्स आहिनि। सो आई एम वर्किंग टुवर्ड द स्टडीज़ ऐं ॿार तव्हांजे साम्हूं आहिनि, रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं आहे। बिल्कुलु ज़बरदस्त। ऐं ज़ाहिर आहे इहो जेको एतिराम ऐं मूंखे प्यार ऐं मिले थो उहो ज़ाहिर आहे कम जे करे थो मिले ऐं इनशाला उहो अञा वधंदो। हाणे अचूं जेको इहो टीचिंग मेथड यूज़ कयो पिया उते एडवांस टीचिंग मेथड जंहिंखे चयो थो वञे, अव्हां जा मूं इंटरव्यूज़ मुख़्तलिफ़ ॾिठा जंहिं मां ॿुधाए पियो तव्हां पाण सरकारी जेके स्कूल आहिनि उन्हनि में पढ़िया, त इहे एडवांस टीचिंग मेथड अव्हां किथां सिखिया जेके अव्हां हिन प्राइमरी स्कूल में जिते अव्हां पढ़ाए पिया उते यूज़ पिया कयो? सर मां पंहिंजी ज़िंदगीअ जो तवील अरसो जेको आहे सो प्राइवेट स्कूल्स में जेको आहे सो गुज़ारियो आहे। उते मां ॿारनि खे पढ़ाईंदो हुयुसि त उतां जा जेके एडमिनिस्ट्रेशन जेके उतां जी हूंदी आहे, उतां जा प्रिंसिपल जेके हूंदा आहिनि, उहे असांखे सिलेबस ॾींदा आहिनि या उहे असांखां कमु वठंदा आहिनि, तमामु घणो शदीद कमु, माना जेके हार्ड वर्क चइबो आहे। पोइ असांखे उहे टास्क पूरा करणा हूंदा हुआ। उते मुख़्तलिफ़ ट्रेनिंग्स बि असांजूं थींदियूं रहंदियूं हुयूं। बहरहाल पोइ उहे उते जेके ॿार ईंदा ब्यूरोक्रेट्स जा, त उन्हनि खे असांखे पढ़ाइणो पवंदो हुयो। त उन्हनि खे पढ़ाइण जे लाइ असांखे डेफिनेटली स्टडी करणी पवंदी हुई। त स्टडी मां असांखे मुख़्तलिफ़ तरीक़े सां असांखे सिखणो पवंदो हुयो ऐं सिखी करे उते वेंदा हुआसीं। उन खां अलावा मुंहिंजी जेकी तालीम आहे, मां MA इंग्लिश आहियां पाण, उन खां अलावा मुंहिंजी मास्टर्स थियल आहे एजुकेशन में। त MAd जेके चइबो आहे, हाणे MAd में असांखे माना सिर्फ़ु MAd सब्जेक्ट ई इहो हाउ टू टीच, पढ़ाइबो कीअं आहे, हू इज़ टीचर हाउ टू टीच एंड व्हाट वेज शुड बी अडॉप्ट टू कन्विंस द स्टूडेंट। त इहे जेको आहे सो सब्जेक्ट्स मां पढ़ियो आहियां। ऐं अच्छा नंबर ॿी ॻाल्हि जेकी चवंदा आहिनि अक्सर माना टीवी चैनल्स ते चवनि था एडवांस वे, हाणे इहे सभु जेके वेज़ आहिनि असांजे BEd जे जेको आहे सो बुक्स में मौजूदु आहिनि, असांजे MAd जे सर्कुलर में मौजूदु आहिनि, जेके असांजा बुक्स आहिनि ट्रेनिंग्स जा उन में मौजूदु आहिनि। बसि हिनखे सिर्फ़ु माना अमल करणु बाक़ी हूंदो आहे, उहो अमल मां करायां थो पियो ऐं उहो तव्हांजे साम्हूं आहे। बिल्कुलु। अच्छा, जेकॾहिं हाणे वरी उन ते अचूं त जीअं ज़ाहिर आहे हर माण्हू जी ख़्वाहिश आहे, असां जीअं त सिंध सां तालुक़ु त रखंदो, मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी, अव्हां जी, ॿियनि जी, त सिंध जो तालीमी निज़ाम बहितर थिए। सो अव्हां जी छा सजेशन हूंदी त उहो कीअं बहितर थी सघे थो? ही जेके हज़ारनि जी तादाद में नवां स्कूल था खुलनि उन सां, या लखनि जी तादाद में जेके टीचर भर्ती था थियनि नवां, उन सां बहितर थींदो, या जेकॾहिं जेको मेथड अव्हां यूज़ पिया कयो उहो यूज़ कजे, जेके बि असांजा उस्ताद भर्ती थिया आहिनि उन्हनि खे इन अंदाज़ सां ट्रेनिंग ॾियारिजे ऐं हू उन एडवांस टीचिंग मेथड खे यूज़ कनि त उन सां बहितरी ईंदी, या वधीक उस्ताद भर्ती करण सां बहितरी ईंदी, या स्कूल खोलण सां? बहितरी जेकी आहे उहा हींअर मतिलबु थिए थी पई। तव्हां ॾिसो था पिया, न फ़क़ति फारूक अब्रो बल्कि हाणे मुख़्तलिफ़ जेके टीचर्स आहिनि मुख़्तलिफ़ बाक़ाइदगी सां हिन ते कमु करे रहिया आहिनि, उहे बि स्कूल जे अंदरि इहे एक्टिविटीज़ करे रहिया आहिनि। ऐं मां ॿुधाईंदमि तव्हांखे त जीअं सवली सिंधीअ में हिकिड़ो पहाको चवंदा आहिनि, भित हूंदी आहे बुनियाद ते। बिल्कुलु। त पहिरियां जेके हुयूं उन्हनि जूं पीढ़ियूं कमज़ोर हुयूं, यानी कि आई एम टॉकिंग अबाउट ऑफिशियल लेवल। हींअर असांजा जेके मिनिस्टर्स आहिनि, जीअं असांजी जेकी मिनिस्टर आहे वेरी एनर्जेटिक मिनिस्टर असांजो राना हुसैन साहिबा, मां जॾहिं कल्ह उन्हनि सां मिलियुसि, शी वॉज वन ऑफ वेरी अमेजिंग मिनिस्टर इन एजुकेशन डिपार्टमेंट राइट नाउ। उन खां अलावा जीअं सेकंड ऑफिसर मां तव्हांखे नालो ॿुधायमि एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर स्टेडा जो रसूल बख्शा साहब, इहे एनर्जेटिक, जेकॾहिं असांखे ऑफिशियल्स असांखे एनर्जेटिक मिलनि था, क़ाबिल मिलनि था, त मां सम्झां थो त कोई बि टीचर बाक़ी अहिड़ो न रहंदो जेको नाक़ाबिल हुजे। ऐं अहिड़े क़िस्म जूं जेके ट्रेनिंग्स आहिनि उहे उस्तादनि खे ॾिनियूं वञनि। छो जो ॾिसो, असां ग्रेजुएशन मास्टर्स वग़ैरह स्कूल्स खां करे
ऐं पोइ असां टीचिंग जे लाइ एप्लीकेंट थींदा आहियूं, असां टेस्टूं मतिलबु करे पूरियूं ऐं टीचर भर्ती थींदा आहियूं। बट असांखे उहो एक्सपीरियंस ऐं तजुर्बो न हूंदो आहे पढ़ाइण जो, त उहो पढ़ाइण जो जेको तजुर्बो असांखे थींदो डेफिनेटली उहो ट्रेनिंग सां थींदो। त मतिलबु जेके ट्रेनिंग इंस्टीट्यूट्स आहिनि उन्हनि खे मतिलबु बाक़ाइदगीअ सां रन करणु घुरिजे। जीअं उनजे लाइ इनिशिएटिव्स स्टेडा वरितो आहे, स्टेडा मुख़्तलिफ़ हंधनि ते प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करे ऐं उस्तादनि खे एप्रिशिएट था कनि ऐं उन्हनि खे ट्रेनिंग्स ॾियनि था ऐं उन्हनि खे बाक़ाइदगीअ सां सम्झाइनि था। त ऑफिसर प्लस में टीचर्स प्लस में उन्हनि जूं ट्रेनिंग्स जेके थींदियूं उहे ट्रेनिंग्स ई असांखे माना सम्झाए सघनि थियूं त कीअं पढ़ाइजे। छो जो अक्सर असां हिकिड़ी शइ नोटिस कई आहे त जॾहिं टीचर नओं भर्ती थींदो आहे त उनखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़े महीने जी ट्रेनिंग ॾिनी वेंदी आहे। हिकिड़े महीने जे अंदरि 4 आचर हूंदा आहिनि, कंहिं में 5 आचर बि थी वेंदा आहिनि, कंहिंखे कैजुअल लीव बि थींदी आहे। त मतिलबु हिकिड़ो महीनो मां नथो सम्झां त हिकिड़ो काफ़ी आहे हिकिड़े टीचर खे ट्रेंड करण जे लाइ। त जेके ट्रेनिंग इंस्टीट्यूट्स आहिनि गवर्नमेंट खे घुर्जे त ट्रेनिंग्स ते वधि में वधि ध्यानु ॾियनि ताकी मतिलबु उन्हनि टीचर्स खे ट्रेनिंग्स मिलनि त उहे वेल ट्रेंड थियनि ऐं उन खां बाद में जेको आहे सो स्कूल में पढ़ाइनि त इनशाला स्कूलनि में बहितरी ईंदी। ऐं हिन दफ़े जेके नई भर्तियूं थियूं आहिनि हिननि जूं ट्रेनिंग्स बि थियूं आहिनि ऐं ऑलरेडी वॾनि यूनिवर्सिटीज़ खां वॾनि इदारनि खां इहे क्वालिफाइड आहिनि त इन्हनि जे अंदरि हिकिड़ो मैटर आहे ऐं उहे पंहिंजी सर्विस सुठी तरीक़े सां सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। हिन वक़्तु मतिलबु असां पुराणा जेके असांजा सीनियर उस्ताद आहिनि, असां यंगस्टर जेके आहियूं, मिली करे हिकिड़ो ॿारनि ॿारियो आहे ऐं उहो हिन वक़्तु तव्हांजे साम्हूं आहे। सही, इंशाअल्लाह उनजा नतीजा बि ईंदा। अच्छा, गॾोगॾु अव्हां खां इहो बि सम्झणु चाहींदासीं, मे बि थोरो पर्सनल बि थी वञे, असां अव्हां जूं वीडियो जेके ॾिठियूं आहिनि उन में अव्हां ॿारनि खे जुतियूं बि जेको आहे वठी ॾियो था, उन्हनि खे मुख़्तलिफ़ गिफ्ट, उन्हनि खे शयूं बि ॾींदा आहियो। इहो सभु कुझु अव्हां पंहिंजी उन सैलरी मां, पंहिंजे खीसे मां पिया कयो या कुझु अहिड़ा ऑफिसर आहिनि या कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके अव्हां सां कोऑपरेट कनि था, सहकार कंदा, इहो सभु कुझु अव्हां कीअं पिया मैनेज कयो? माण्हू ज़ाहिर इहो बि ॼाणणु चाहींदा। जी ज़रूर। ॾिसो, जेके ॿारनि खे चपल्स वग़ैरह मां वठी ॾींदो आहियां या उन खां अलावा कुझु बुक्स बि मां ॿारनि खे ॾींदो आहियां, पेंसिल वग़ैरह, शॉपिंग वग़ैरह, इहे मां पर्सनली पंहिंजे जेब मां ॿारनि खे वठी ॾींदो आहियां। हाँ, इन मां काफ़ी माण्हू इंस्पायर थिया आहिनि जेके हू सम्झनि था त मतिलबु असांखे जेकॾहिं कुझु इन्वेस्ट करणु घुरिजे ख़ैराती तौर ते या मतिलबु हिकिड़ो चैरिटी तौर ते, त मुंहिंजो जेको वीडियोज़ हूंदा आहिनि अहिड़े क़िस्म जा जेके मुंहिंजा कम हूंदा आहिनि, सिर्फ़ु माण्हुनि खे चैरिटी ऐं माण्हुनि खे जेके मतिलबु नंढनि ॿारनि जी जेकॾहिं हेल्प करणु पिया चाहिनि त उहे मतिलबु कनि, ताकी असां तव्हांजे मथां इहो फ़र्ज़ु आहे। अल्लाह तबारक व तआला जी हिकिड़ी क़ुरान शरीफ़ में हिकिड़ी आयत आहे त जेकॾहिं मां तव्हांखे मिल्कियतूं ॾिनियूं आहिनि, जेकॾहिं तव्हां अमीर आहियो, जेकॾहिं तव्हांखे वॾा जेको आहे सो जाइदादूं ज़मीनूं आहिनि, त इन्हनि मिल्कियतुनि में तव्हांजो इन्हनि ग़रीबनि जो बि हिसो आहे। त जेको ॿारनि खे मां ॾियां थो, इहो मां पंहिंजे तरफ़ां थो ॾियां। हा, कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके मूंखे मना कंदा आहिनि त असांजो नालो न अचे, पर तव्हां ॿारनि खे ही जेको आहे सो माना असांजे तरफ़ां ॾियो। पोइ के माण्हू कलर्स वठी ॾींदा आहिनि, के कॉपीज़ वठी ॾींदा आहिनि, के बुक्स वठी ॾींदा आहिनि, उहे बि माना घटि हिकु ॿिनि जे माना तादाद में आहिनि। बाक़ी कुझु माण्हुनि चयो आहे, बाक़ी उन्हनि माना अमली तौर कोई कमु न आहे कयो। बाक़ी वीडियोज़ में जेके तव्हां चपल्स वग़ैरह, कॉपीज़, पेंसिल्स वग़ैरह ॾिसो था, इहे मुंहिंजो पंहिंजो ज़ाती जेको आहे सो ख़र्चो हूंदो आहे। मां इन शइ ते बिलीव कंदो आहियां त जेकॾहिं मुंहिंजे थोड़नि पैसनि ख़र्च करण ते ॿारनि जो भलो थो थिए ऐं उहे इन जे करे स्कूल रेगुलर अचनि था, त इनशाला मां इहो ख़र्चो जेको आहे सो कंदो रहंदुसि ऐं अलाह मूंखे इन जे बदौलत इन खां वधीक ॾींदो रहंदो ऐं ॾिए थो। सही। अच्छा, हाणे मुख़्तसिर असांखे इहो ॿुधाइजो त हिकिड़ो तव्हांजे हिन कम खे असां ताईं इवन दुनिया ते पहुचाइण जेको सोशल मीडिया किरदारु अदा कयो, उनखे अव्हां कीअं था ॾिसो? हाणे अव्हांजी फैन फॉलोइंग वधी वई आहे, अव्हांजी वीडियोज़ जेका आहे तमामु घणो ॾिठियूं थियूं वञनि, केतिरे ते ॾिठियूं थियूं वञनि, हिकिड़ो त इहो त सोशल मीडिया जो किरदारु उनखे कीअं था ॾिसो? ऐं गॾोगॾु जेके ॿिया सिंध जा टीचर आहिनि उन्हनि जे लाइ जेकॾहिं पैगाम ॾियणु चाहियो त उहे बि जेकॾहिं ईअं जदीद एडवांस मेथड यूज़ कनि त सिंध जी तालीम केतिरो बहितर थी सघे थी, केतिरी बहितर थी सघे थी? इन जे पुठियां ॿ रीज़न्स आहिनि, माना सोशल मीडिया ते इंटैक्ट थियण जा ॿ रीज़न्स आहिनि। पहिरियां मां तव्हांखे इन जो फ़ाइदो ॿुधायां सोशल मीडिया जो। सोशल मीडिया ते जेकॾहिं असांजी तालीम, नंबर पहिरीं ॻाल्हि त असांजे सिंध जो नालो ॾाढो डिफेम हूंदो हुयो, ॾाढो डिफेम हूंदो हुयो। हर टीवी चैनल असांजे स्कूल जेके बंदि थियल स्कूल हूंदा, डिस्प्यूटेड एरिया में जेके स्कूल बंदि हूंदा, त डेफिनेटली बंदि थियल स्कूल में नोगो एरिया में उतां जा माण्हू स्कूलनि में जानवर ॾिठूं बकरियूं न ॿधंदा त छा कंदा? हिकिड़ी बिल्डिंग आहे, उन्हनि खे कतब अची वई, बट उहो स्कूल रनिंग स्कूल न हूंदो हुयो, उनजी एसेंस न हूंदी, डिस्प्यूटेड जे करे एरिया जे करे उहे स्कूल बंदि हूंदा, उन जे करे असांजे सिंध खे ॾाढो डिफेम कयो वियो। बट हाणे इहो सिस्टम कोन्हे, असांजा स्कूल हलनि था। हाणे मां इहो दुनिया खे करे थो ॾेखारियां त असांजो हिकु हिकु स्कूल रन आहे।
हले थो उनजी एसेनी आहे ऐं बाक़ाइदगी सां उते उन्हनि खे फर्नीचर बि मुहैया थोरो ई पर फर्नीचर बि उते मुहैया कयो थो वञे। मां पंहिंजे अखियुनि सां टीओ साहब खे ॾिसां थो, अब्दुल करीम कटियो साहब आहे मुंहिंजो डेली बेसिस वञण थिए थो मुंहिंजे ऑफिस में, त हू स्कूलनि खे फर्नीचर थो ॾे, बुक्स थो ॾे, किताब थो ॾे, मुख़्तलिफ़ तरीक़नि में हू एक्टिव आहे। सोशल मीडिया जो पहिरियों फ़ाइदो इहो आहे दुनिया खे असां ॾेखारे सघूं त असांजी सिंध कंहिंखां कम कोन्हे, घटि कोन्हे, असां में उहे एबिलिटीज़ आहिनि जेके ॿियनि सूबनि में आहिनि, जेके ॿियनि मुल्कनि में आहिनि। ऐं हिन जो ॿियो फ़ाइदो इहो आहे त दुनिया हिन वक़्तु सोशल मीडिया जे तवसुर सां अलाए काथे वञी पहुती आहे। सोशल मीडिया जे ज़रिए माण्हू पंहिंजा टैलेंट शो करे ऐं पंहिंजो पाण खे अॻिते आणे सघे थो। ऐं हिकिड़ो नंढड़ो ॿारु पंहिंजा मल्टी टैलेंटेड ॿारु कोई सिंगिंग करे, कोई एक्टिविटी करे, कोई क्रिकेट खेॾी, कोई मुख़्तलिफ़ मतिलबु पंहिंजे एक्टिविटीज़ खे सोशल मीडिया जे तवसुर सां आणे ऐं उहो अॻिते वञी सघे थो। हिन वक़्तु सोशल मीडिया जो दौरु आहे, उन जे करे इहा वजह आहे त मां ॿारनि खे सोशल मीडिया ते इंटरेक्ट इन जे करे थो कयां ताकी उहे बि हिन सोशल मीडिया जे दौर में सोशल मीडिया खां फ़ाइदो वठी सघनि। ऐं नंबर ॿियो हिन जो इहो फ़ाइदो आहे त असांजे सिंध में गुरबत एतिरी आहे जो जेके ग़रीब न्याणियूं असां जूं आहिनि, ग़रीब ॿार बचा जेके वॾनि वॾनि ट्यूशन सेंटर्स खे ऐं स्कूल्स खे अफोर्ड नथा करे सघनि ट्यूशन्स खे, त उहे हिन वीडियोज़ मां घणो कुझु सिखनि था पिया। अॼु त मां इहे बि मैसेज ॾिठा मुंहिंजे उस्तादनि जा, त चवनि पिया त फारूक तव्हांजे वीडियोज़ मां असां बि सिखूं था, त यार केॾो कुझु काफ़ी पढ़ण जे लाइ असांखे मिले थो। त हिकिड़ी जेकॾहिं शइ मां असांखे फ़ाइदो मिले थो ऐं माण्हू जेके ॾिठो न वर्ड, अच्छा मां चवंदो आहियां वायरल थियण में हिकिड़ो हुनर आहे ऐं इहो हुनर हर कंहिं में न हूंदो आहे, घटि माण्हुनि में हूंदो आहे। ऐं उहो हुनर सिर्फ़ु उन माण्हूअ में आहे जेको मुसलसिल सोशल मीडिया ते टच में आहे। मां चाहियां थो त ॿारनि खे सोशल मीडिया जी बि टच हुजे ताकी उन्हनि खे इहा इंफॉर्मेशन अॻिते कतब अची सघे, ताकी उहो फ्रीलांसिंग जो कमु करे सघनि, ताकी उहे सोशल मीडिया जा मुख़्तलिफ़ ॿिया कम करे सघनि, ताकी उहे दुनिया सां कुल्लो कुल्ले में मिलाए करे अॻिते अची सघनि। बसि इहा ई वजह आहे ताकी उन्हनि खे गूगलिंग करणु अचे, उन्हनि खे गूगल यूज़ करणु अचे, उन्हनि खे मुख़्तलिफ़ ॿिया स्टडी जा जेके पेजिस आहिनि, स्टडी जा जेके हुते स्ट्रेटेजीज़ आहिनि उहे उन्हनि खे अचणु घुरिजनि, बजाए हिन जे जो हू सिर्फ़ु उस्तादनि खां पियो सिखे, हू पाण बि सिखी सघे थो। सोशल मीडिया ते अचण जो सिर्फ़ु इहो ई मुंहिंजो रीज़न आहे। ठीकु आहे फारूक फरीद अबड़ो साहब, तमामु घणी महिरबानी अवां असांखे वक़्तु ॾिनो। नाज़रीन असांजा प्राउड आहिनि फारूक फरीद अबड़ो साहब, ऐं ही उहे उस्ताद आहिनि जेको हिकिड़ो चहिरो आहे सिंध जो जेको असीं दुनिया खे ॾेखारियूं था त असांजा उस्ताद बि जेके आहिनि उहे कंहिंखां घटि न आहिनि। सो वंस अगेन अव्हांखे मुबारकूं हुजनि ऐं असांखे उमेदु आहे त ॿिया जेके असांजा उस्ताद आहिनि तालीम जे शोबे सां वाबस्ता, उहे बि ईअं ई कंदा ऐं उहे पंहिंजे प्रोफेशन सां सचाई ॾेखारींदा। छाकाणि त प्राइमरी जी जेका तालीम आहे हू त हर तालीम इंपॉर्टेंट आहे, पर ही बुनियादु आहे। पीढ़ी जेकॾहिं ॿार जी मज़बूत न हूंदी त उहो अॻिते कीअं वधी सघंदो। जो प्राइमरी उस्ताद जो तमामु वॾो हिकिड़ो कंट्रीब्यूशन आहे समाज खे सुधारण में, अॻिते वधाइण में। ऐं अहिड़ा उस्ताद जेकॾहिं फारूक फरीद अबड़ो जहिड़ा असांखे मिली विया त यकीनन असीं उमेदु आहियूं त असांजो आईंदो, असांजो फ्यूचर जेको आहे उहो ब्राइट हूंदो। अॼु जेको नाज़रीन असांजो प्रोग्राम आहे हिते पंहिंजी पुॼाणींदे थो पहुचे, असांखे ॾींदा इजाज़त। LNA के बाद।